गड थिया राज पर अची हाँ गड थिया गड थिया राज पर अची हाँ गड थिया गड थिया राज पर अची हाँ गड थिया सरदार मियां खालिद जे सरदार मियां खालिद जी सदक अची हाँ गड थिया मालिक घर बाती उहे भी मुतमइन थिया SP साहब जे असां अंदर वियासीं ठीकु आहे असांजो पहिरियों मुतालबो इहो हो अगरि तव्हां पंहिंजो रगो SHO या DSP लेवल ताईं कमु आहे त वधाए SP इन्वॉल्व थिए अगरि SP पंहिंजो इन्वॉल्व न आहे त उन में कमु नथो थिए त IG इन्वॉल्व थिए सो हुननि जेका असांखे ब्रीफिंग ॾिनी ऐं जेके डिटेल ॾिनियूं असां उन मां घणे क़दुरु मुतमइन थियासीं बट पोइ बि मुंहिंजी इहा डिमांड हुई डॉक्टर साहब अंदर हो अली जान रेस ऐं रेस शबीर साहब अंदर हो पाण मालिक अंदर आहे असांजी मजमूई तौर ते इहा ई डिमांड थी भाई असांखे टाइम लिमिट खपे न त असांजो वरी दाइरो वधंदो जीअं त तव्हांखे ख़बर आहे असां तयारु थी आया हुआसीं अगरि रिज़ल्ट नथी मिले त पोइ असां हिते ई वेही रहंदासीं 2 रातूर लॻनि 3 लॻनि 4 लॻनि हिननि में सभु माशाल्लाह तव्हां सिर ते हिन हवाले सां पटी ॿधी आया आहियो उन लाइ मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां हींअर जेको आहे सूरत हाल उन्हनि टाइम लिमिट ॾिनो आहे ऐं उन वरी सां ई ॻाल्हि दोहराईंदो हलां त टाइम लिमिट जे उहा पूरी नथी थिए उन खां अलावा इनशाला पोइ उन हिसाब सां पंहिंजो गॾूं उन खां अलावा मां हिन इलाइक़े जे हिसाब सां सरदार साहब सरदार साहब सरदार साहब सरदार साहब हिते असां इलाइक़े जो जेको अची माहौल ॾिठो आहे या जेको पुलिस खां ॿुधो आहे उन जे हवाले सां मां ॿ ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं रखणु चाहींदुमि हिते जो जेको इलाइक़ो आहे असांजे इलाइक़े वांगुरु न आहे इहो हिकिड़ो लाक कानूनियत वारो इलाइक़ो आहे ऐं ॾाढा ई माना हिकिड़ा जेके अॻुवाकार आहिनि चङा माण्हू बि रहनि था बट जेके अॻुवाकार आहिनि ऐं जेके इहे वारदातूं कनि था दहशतगर्दी कनि था पहिरें नंबर जा बेगैरत आहिनि जंहिंजूं मायूं खजी थियूं वञनि त उन्हनि खे छॾाइण में नथा वञनि असां अॻे ई चयो हो त कंहिंजो पाप हलंदा त असां क़ौमी हिसाब सां फ़ैसिलो ॾींदासीं असां फ़ैसिलो ॾींदासीं पर अॻुवा बराए तावान जो न कोई असांखे कल्ह क़बूल हो न कोई हाणे आईंदा क़बूल हूंदो ऐं पुलिस ऐं असां इन मामले में हिकिड़े पेज ते आहियूं इन लाइ न त हुननि असांखे ख़ातिरी कराई इन लाइ छो जो हुननि जेके एफर्ट आहिनि उन मां असां मुतमइन आहियूं 100% मुतमइन आहियूं ऐं जेको आहे इनशाला इन हिकिड़े पेज ते इहो थींदो उन खां अलावा असांखे हिते पंहिंजे कुझु सरदारी हिसाब सां बि बिरादरियूं आहिनि जेके ऐं जेके पंहिंजो सरदार आहिनि हिन इलाइक़े में जेके थोरो असर रसूख़ रखनि था उन्हनि बि थोरी ख़ातिरी ऐं हेल्प कराई बट उन सां गॾोगॾु मां हिते जे आवाम खे ऐं हिते जे जेके चङा आहिनि उन्हनि खे पंहिंजे सरदारी हिसाब सां छो जो मां बि सरदार अहमद ख़ान राजपर जो पोटो आहियां सरदार ख़ालिद मियां राजपर जो पुटु आहियां ऐं असांजी वॾे मां वॾी बिरादरी आहे सिंध में सरदार अहमद खान राजपर सरदार अहमद खान राजपर ये गुंडागर्दी ये दहशतगर्दी ये मारामारी त मां एज़ अ सरदार जो पुटु सरदार ज़ादो थी उन्हनि खे हुजत में हिकिड़ी भाई प्यारी हिदायत थो कयां असांजा भाइर आहिनि हिते जेको इलाइक़े जो माहौल आहे ॾाढो हिकिड़ो माना छा चइजे ॾुख वारो माहौल आहे हिदायत इहा आहे त असांखे खपे असां चङा आहियूं असां सरदार आहियूं असां फ़ैसिला कयूं था त घणे मां घणो पंहिंजे दीन खे इस्तेमालु कयूं क़ुर शरीफ़ खे इस्तेमालु कयूं ऐं जेके फ़ैसिला कया था वञनि ख़ुसूसी तौर ते खून जा उन में क़िसास रखूं अगरि इहो कानून न आहे त उन कानून लाइ पुश कयूं हर को न को फैमिली में जेको आहे MP आहे MNA आहे इहे ॻाल्हियूं असांखे असेंबलीज़ में करणु खपनि त क़ुर ऐं सुन्नत जो कानून हुजे कानून न हुजणु वॾे मां वॾो ज़ुल्म अलाह जी ज़मीन ते जेको केरु कंहिंखे क़त्ल थो करे अॻवा थो करे तव्हांखे ख़बर आहे हुनजी क़ुर में सज़ा छा आहे सूरह अल माइदा में अलाह साईं फरमाए थो जेको केरु रस्ते तां कंहिंखे खंबी अॻवा करे वञे त उनखे या क़त्ल करे छॾियो स्टेट जो कमु आहे क़त्ल करणु या त उनखे हिकिड़ी टंग पासे खां कपे हिकिड़ी बाह ॿिए पासे खां कपजे सो इस्लाम असांखे इन हवाले सां हयाती थो ॾे ऐं असांजे मसइलनि मसाइलनि जो हल थो ॾे
अगर असां इन शइ खे वठंदासीं त इंशाल्लाह दुनिया में बि सुरखुरू थींदासीं ऐं आख़िरत में बि सुरखुरू थींदासीं। सो हितां खां अॻियां जेको प्लान आहे, प्रेस क्लब वारा हिते साथी अची विया, प्रेस क्लब में अॻियां प्रोग्राम न आहे। इंशाल्लाह हींअर जेको आहे पंहिंजो हाफ़िज़ साहब सां मशवरो करे कुझु दोस्तनि असांजी दावत कई आहे, उहो असां तव्हांखे हींअर ब्रीफ कयूं था।